अस्सलाम नाज़रीन, मारूड़ा प्रोग्राम जे स्पेशल प्रोग्राम में असीं मौजूद आहियूं। सिंध जे उन अज़ीम शख़्सियत वटि, अज़ीम तारीख़ वटि, जंहिं नाले कंहिं शाइर चयो आहे त के माण्हू तारीख़ थियनि था घायल सीने जी धरतीअ ते। वाकई बि हिन घायल सीने जी धरतीअ ते अहिड़ा कई माण्हू आहिनि जेके तारीख़ थिया आहिनि, जेके अमर रहिया आहिनि। अॼु असीं उन ज़िंदा दिल इंसान वटि मौजूदु आहियूं जंहिंजी सॼी ज़िंदगी सिंधी क़ौम जे आजपे लाइ, हिन धरतीअ जी ख़ुशहालीअ लाइ जाकोड़ींदे गुज़री आहे। हिननि कथाउनि घरनि में वज़ीम माण्हू जनम वरितो, कीअं उसरियो, कीअं हुन जा जोगनि जा ॾींहड़ा कालियुनि कोठियुनि जे वर चढ़िया, कीअं सलाखुनि जे पोयां, काल कोठियुनि जे पोयां, कीअं टार्चर सेलनि में उन पंहिंजे जोगनि जा ॾींहड़ा अज़ियतुनि में गुज़ारिया। हुनजे ख़ानदानी मुआशी बदहाली जो कीअं दौर रवां रहियो, कीअं हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, नंढपण खां वठी जवानी ताईं, जवानी खां वठी अॼु आख़िरी ज़िंदगी जे आख़िरी हिकिड़े हिसे में दाख़िला आहे। ऐं कुझु टाइम बीमार बि रहिया साईं, पर अॼु असीं साईं खां पंहिंजी कोशिशि कंदासीं त ज़िंदगी बाबति जेके जेके सुवाल असांजे मन में आहिनि अव्हां जे आॾो साईं सां रखंदासीं, हुन खां पुछंदासीं। असीं मौजूदु आहियूं सिंध जे अज़ीम इंसान ऐं अब्दुल वाहिद आरिसर साहिबु, वरी महिरबानी अव्हां असांखे टाइम ॾिनो, अव्हां असांखे मान बख़्शो। आरिसर साहिबु, शुरूआती ज़िंदगी हिकिड़े नंढे ॻोठ खां पोइ मस्जिद मदरसनि खां पोइ वरी मेखाने ताईं जो सफ़र, इहो कीअं दौर रवां रहियो? बुनियादी तरह मसलो आहे त मूं जेका बि ज़िंदगी जंहिं बि ज़िंदगी ते सफ़र कयो आहे असां पंहिंजी पसंदीदा, मिसाल तौर थोरो घणो पढ़ण जी इजाज़त मूंखे पंहिंजे माइटनि कोन ॾिनी। ऐं ज़ोरी वञी स्कूल में वेठुसि ऐं पोइ मदरसे में पढ़ियुसि। ऐं उन दौरान में मूंखे किताबनि पढ़ण जो शौक़ु हो। यानी तव्हांखे हैरत थींदी, जीअं मदरसे में पढ़ंदो हुउसि उन वक़्त में मूं मौलाना आज़ाद जो गुबारे ख़ातिर पढ़ियो हो। अच्छा, उमिरि छा हुई सर? ओॾीमहिल उमिरि अव्हांजी केतिरी हुई? उमिरि 14-15 साल। अच्छा जी हा, गुबारे ख़ातिर पढ़ियो। उनमें चांहि ऐं सिगरेट जो तमामु घणो ज़िक्र आहे, त उन खां मुतासिर थी मूं सिगरेट पीअणु शुरू कया। त किताबनि पढ़ण जो घणो शौक़ु हो, उहो विधो त मौलाना साहिब जे किताबनि, पर सभ खां पहिरीं मूं साईं जीएम साहिब जो किताबु पढ़ियो, मौजूदा सियासी मसाला। उन्हनि मुंहिंजे ज़हन खे झंझोड़े छॾियो। तॾहिं जीएम साहिब जो किताबु सरे आम पढ़णु ॾाढो ॾुखियो हो, पाबंदियूं हुयूं। पर हिकिड़ो प्राइमरी टीचर हो, उन मूंखे चयो त शाम जो फलाणे वाटर कोर्स ते मिलजी मूंसां। त आउं मिलियुसि त हुन शलवार जे वर मां इहो किताबु कढी मूंखे ॾिनो, चईंदे मौलवियुनि जे साम्हूं न पढ़जांइ। मदरसे में पढ़ंदो हुउसि। छो त उहे नाराज़ थींदा, हुन वक़्तु वञी नथो। पोइ मुंहिंजो हिकिड़ो दोस्त उस्ताद हो, पठान हो, हुन सां मूं ॻाल्हि कई। उहो बाचा ख़ान जो तरबियत याफ़्तो हो। हुन मूंखे ॿुधायो त भई सैयद जे किताबनि जे पढ़ण ते बंदिश इन करे त ही वञियूं न ठाहे, हुनमें असांजो तव्हांजो वजूद ख़तमु कयो वियो आहे। त ऐं किताब हुननि जा इन करे न पढ़ण, मथां नौजवान नसल जेको हिन निज़ाम खां भागी थी वञे, त असांजा मौलवी सम्झनि कोन था। तंहिं करे तव्हां किताब पढ़ो, ॿी जाइ ते किथे न मिले त मुंहिंजे कमरे ईंदो करो, उते पढ़ किताब।
पोइ हुन किताबनि जा नाला के ॾिना चवंदे हे बि पढ़, उहे अरबी जा हुआ। त इन तरीक़े सां सियासत ॾांहुं मुंहिंजी रग़बत थी ऐं मदरसे जी तालीम मुकमल न करे सघियुसि। ऐं उन वक़्त में बि लिखणु मूं शुरू कयो। मीरपुर ख़ास मां अख़बार निकिरंदी हमदर्द, उहा शायदि अञा बि निकिरे थी। त उन में पहिरियों मज़मून लिखियो रबीउल अव्वल जा चंड, हुज़ूर जिन जी ज़िंदगी थियो। 4 चंड, यानी हुज़ूर जिन जा रबीउल अव्वल जे महीने में हुआ, वफ़ात बि उन महीने में थी, हिजरत बि उन महीने में कई हुयूं। त मूं मज़मून लिखियो ऐं उते मूंखे ख़बर न आहे, ऐं वरी ॾिसंदो न आहे, अख़बार त मूं वटि पहुती, पर कराची रेडियो स्टेशन जो को स्टेशन डायरेक्टर हो, उन उहा अख़बार पढ़ी ऐं मुंहिंजी एड्रेस ते मूंखे ख़त लिखियईं, सारा जो हो। उन मुंहिंजो हौसलो वधायो। उन खां पोइ साईं जीएम साईं जो किताब छपियो, जीअं ॾिठो आहे मूं त मौलवियुनि हुन ते कुफर जी फतवा ॾिनी, मूं मुखालफ़त कई। नतीजे तौरु मूंखे मदरसे मां रस्टिकेट कयो वियो। यानी अयाज़ बेसबब न चयो, सिंधड़ी तुंहिंजो ना वरितम ॼण कारीगर ते पेर पियो। त इहो दौर उहो हो। पोइ आऊं हैदराबाद वियुसि, उते वञी मदरसे में दाख़िला वरितमि। पर उते मदरसे में शर्त इहो हो त जेको शागिर्द पढ़णु अचे, सो जेकॾहिं एडमिशन वारनि महीननि खां पोइ थो अचे त उहो पंहिंजे खाधे पीते सां पाण कंदो, भई असीं पढ़ाईंदासीं। त पोइ मूं वञी हिकिड़ी इहे मीरनि जे दौर जूं सुञियूं मस्जिदूं पियूं आहिनि, जिते को वॾे पघार ते पढ़ाइण लाइ तयारु न हूंदो, त उन हिकिड़ी मस्जिद में इहा नौकिरी शुरू कई। 60 रुपया वाले घणा मिलंदा महीने में। कहिड़े दौर जी ॻाल्हि आहे? कहिड़े दौर जी ॻाल्हि आहे? ही 7-8 जी दौर। 7-8 जी। अच्छा, पेशमाम तौर माना उते? हा, उते पेशमाम थी रहियसि। ऐं इन दौरान मुंहिंजी साईं जीएम साईं सां मुलाक़ात थी, बल्कि 88 में थी, जॾहिं साईं नज़र बंदि हो त हुनखे आज़ादु कयूं। त हुन आज़ादी खां अॻु में मूं ख़त लिखियो हो साईं खे। दोस्त विया त के मूं जो ख़त लिखी ॾिनोमांसि। पोइ साईं उहो छपियो पिया ख़त, मूं हिकिड़ो ई लिखियो ज़िंदगी में, उहो साईं पंहिंजे किताब अॼु पुण चिकम चाक में उहो ॾिनो अथसि। ऐं उहो पंहिंजे किताब छपियल किताबनि जो सेट मूंखे ॾियारे मोकिलियो। पोइ हिन अख़लाक खां ॾाढो मुतासिर थियुसि। पोइ साईं आज़ादु थियो यहया ख़ान जी मार्शला में, त हैदराबाद आयो। पोइ आऊं उते सांस मिलियुसि ऐं ऑटोग्राफ वरितो। मूं ज़िंदगी में कंहिंखां ऑटोग्राफ न वरितो आहे। शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं साईं गॾु तहसील, उन्हनि ॿिन्ही ऑटोग्राफ ॾिना मूंखे। ऐं फोटू ग्रुप फोटू कढायोसीं उते। उन खां पोइ आऊं माना सलाह जी वियुसि साईं जी सां। पोइ सन बि वेंदो हुउसि। हैदराबाद ईंदो भुरगड़ी गार्डन में, इहो मथे जेल जी भरिसां वरियां भुरगड़ी, जिते फ्लैट्स ठहिया आहिनि हाणे, त उते बि वञी मिलंदा हुआसीं। ऐं पोइ 70 जी इलेक्शन में आउं साईं जीएम साईं जो पोलिंग एजेंट थियुसि। सन में न, चाकर खान राजड़, ये जेको पेटार जी भरिसां आहे, हिते आऊं बि मुंहिंजो मरहूम दोस्त उमर शोरो, ॿई साईं जा पोलिंग एजेंट हुआसीं।
उते असांखे कुल वोट 6 मिलिया जीएम सैद खे। अच्छा जी हा। पोइ ऐं तने सवारी बि कोन्हे, सैद ग़रीब सियासतदान हो, दिल जो ग़रीब कोन हो, पर ॾोकड़ पैसे में ग़रीब हो। पोइ असां चाकर ख़ान राजड़ खां, जिते जो तव्हांजो यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार जेको साले राजड़, उनजो बि ॻोठु इहो आहे। अच्छा ऐं रशीद राजड़ जेको कोशिश जो एडिटर, उनजो बि ॻोठु इहो ई आहे। सही। हितां असां पंधु निकिता आहियूं जाम शोरे फाटक ताईं। अच्छा जी हा। त पोइ उमर शोरे ते 6 वोट मिलिया न, तॾहिं असीं अवामी लीग जा इत्यादी हुआसीं, शेख मुजीब रहमान। शेख मुजीब रहमान जी। सही। त हुन मूंखे इहो त फतह पंहिंजी आहे, जो 6 वोट मिलिया न, 6 नुक़्तनि जी फतह। पोइ असां पंधु वियासीं हिते, उते तॾहिं टीवी रंगीन कोई ब्लैक एंड वाइट हुई, ऐं पहिरीं रिज़ल्ट जेका ॾिनऊं सा इन जाम शोरे वारे तकदीर ॾिनऊं साईं जीएम सैद जी। अच्छा जीएम सैद हेतिरा वोट, ऐं उनजो मुखालिफ़ मलिक सिकंदर उहो हेतिरा 1000, ऐं ॿियो नंबर मुखालिफ़ जेको साईं साले शाह नईं वारो, हुन में काफ़ी वोट साईं खां मथे कया। ऐं पोइ माण्हू मलिक सिकंदर, मलिक असद जो वालिद हो, ॾाढो वज़नदार क़िस्म जो माण्हू हार खणी विया पाराइण, त वठण खां इनकार कई, बल्कि माण्हुनि खे गार बुझो कई, चई मूंखे तव्हां खटराया आहियो। जंहिं माण्हू 14 साल जेल काटे असांखे हीउ सूबो वठी ॾिनो, हीउ सेविलियूं ठाराए ॾिनियूं, उनखे हाराए तव्हां मूंखे वटि हार खणी आया आहियो, निकिरी वञो। पर बीठो त पीपल पार्टी जी टिकट तो खटे वियो। अच्छा आरिसा साहब, इश्क खां सिवा त इंसान अधूरो आहे, नामुकमिल आहे, अनकम्प्लीटेड आहे। जी हा। इश्क अवां कयो? चई मसलो आहे त इश्क ऐं मोहबत में फ़र्क़ु थिए थो। सही। इश्क थींदो आहे कंहिं पहाड़ी चश्मे मां पुरशोर आवाज़ सां वहंदड़ नदी वांगुरु, ऐं मोहबत थींदी आहे ॼण किंजर किनारे ते नूरी पाज़े पायो आस्ते आस्ते घुमे थी पई, उन में थधाण हूंदी आहे। इश्क में सेक्स ज़रूरी आहे, मोहबत में सेक्स ज़रूरी न आहे। वाह। त इन जे करे ज़ाहिर ॻाल्हि आहे त मूं इश्क त न कयो, पर मोहबत ज़रूरु कई आहे। अच्छा जी हा। ऐं उनखां सवाइ इंसानु अणपूरो आहे। ऐं ईअं खणी सम्झो त कॾहिं माण्हू सितारनि ॾांहुं ॾिसंदो आहे त ॼण उहे लही जेके अङण में अची बीहंदा आहिनि, ऐं जे मूसीक़ी जेके साज़ खे हथु लॻाईंदो आहे त उन मां एतिरा त इहो सुर कढंदो आहे ॼण आङिरियूं रतो रत थी वियूं आहिनि, पोइ बि ख़बर कोन पवंदी आहे। वाह। त बहरहाल कयो, बल्कि मूं सां कयो वियो। अच्छा जी हा। असांखे इश्क करण जो मौक़ो ई न मिलियो। ॿारो तणो माल चारींदे गुज़रियो, अखि पटीसीं जवानी में त पोइ माना जेल जे सोर शीखनि जे पोयां हुआसीं, टार्चर सेलन में। टार्चर सेलनि में हुआसीं, ऐं जेलनि में बि 7 साल मूं गुज़ारिया आहिनि। त जवानी त असांजी अलोक ईअं ई वेई हली। त बहरहाल मोहबत करणु त ॼण रगुनि में रबाब वॼाइण जे बराबरि आहे। त हुनजे करे उनखां सवाइ माण्हू रही बि नथो सघे। सही। कयो अथऊं, बल्कि मोट ॾिनी अथऊं। अच्छा जी हा। इश्क खे मोट ॾिनी आहे। मोट ॾिनी आहे। वाह वाह। जंहिं अवां सां इश्क कयो उन अवां खे हासिल कयो? न न आऊं करे सघियो, न उहे करे सघिया। अच्छा जी हा। उनजो दुख आहे हेॾो ताईं का तजसुस?
आहे वास्तो आहे अञा ताईं। अच्छा जी हा दुआ सलाम थींदी रहे थी माना। जी हा अच्छा अॻु में त खट पट ज़रिए जी हा थींदी हाणे हाणे त मोबाइल फोन मोबाइल फोन आहिनि। वाह वाह माना हाणे कमु आसान आहे न मतिलबु तव्हां घटि कंदो आहियां फोन। अच्छा वेलकम बैक नाज़रीन। आइसा साहब अव्हां जी जोगनि जा ॾींहं त तशदुद हेठि रहिया आहिनि, सलाखनि जे पोयां टार्चर शयूं, उन वक़्त में खे कीअं पिया ॾिसो? हाणे हींअर त माशाल्लाह सां यानी ऐं उन जूं थोरी यादगिरियूं असां सां। न यादगिरियूं त बहरहाल मूं लिखियूं बि आहिनि, अञा बेशुमार लिखण जहिड़ियूं न हुयूं, उहे न लिखी सघियो आहियां। पर बहरहाल तव्हां ईअं खणी सम्झो त आउं अज़ियत पसंदि रहियो आहियां। यानी जीअं के औरतूं अज़ियत पसंदि हूंदियूं आहिनि, मुड़ुस या दोस्त हुननि ते तशदुद कंदो आहे त हुननि खे मज़ो ईंदो आहे। त ईअं ॼण की अज़ियत पसंदि रहियो आहियां। ऐं उन में मूंखे जेको भले केतिरी मार कुट कनि पर कॾहिं आ या ऊ जो आवाज़ न निकितो हूंदो। अच्छा बल्कि ईअं खणी सम्झो त अहिड़ो मज़ो पवंदो ॼण त को पीर पागे वारो कंहिंजे कुल्हे ते धक हणे ज़ोर सां। अच्छा जी हा, जीअं कासम पथर खे हणंदो हो घणो करे पीर साईं वॾो। सो त उन करे यानी शुरू में त ख़ौफ़ रहियो। मूं चयो न त आसिफ साहब चवे थो त मूं हेतिरा साल जेल काटिया आहिनि, मुंहिंजो असां ॾींहुं वांगुरु हिकिड़ो ॾींहुं काटे त ख़बर पवे। असां जेलनि में ॿुहारियूं बि ॾिनियूं आहिनि, पोचा बि कया आहिनि। इहा चणनि वारी दाल जेका आहे इहा बि खाधी आहे। तॾहिं घर जी मानी जो तसवर कोन करे सघंदा हुआसीं त कॾहिं मिलंदी। उन ते गुज़ारो कयो अथऊं। ऐं उहे जेल जा यार दोस्त, मिसाल तौर इब्राहिम मुंशी मूं सां गॾु रहियो, मेराज मोहम्मद ख़ान गॾु रहियो, मरहूम डॉक्टर एज़ाज़ नज़ीर गॾु रहियो, ऐं मीर रसूल बख्श ख़ान गॾु रहियो, अली अहमद ख़ान बि हुयो। पली साहब बि गॾु रहियो। हा त पलीजो साहब तमामु घणो वक़्तु गॾु रहियो। पलीजो फाज़ल राहू, कासिम पत्थर, इहे सभु गॾु रहिया आहिनि। त उहे तमामु पलीजे में समय ऐब सही, हुननि जी वॾे में वॾी बीमारी ईगो आहे, पर हू माण्हू भलो आहे, ज़ाती दोस्ती में भलो माण्हू आहे। असीं अञा बि कॾहिं कॾहिं पलीजो साहिबु सॾींदो त यार हैदराबाद जे पत्थरनि जे शहर में को इल्मु अदब वारो त माण्हू मूंखे मिले ई कोन पियो। तूं अच त कॾहिं कॾहिं गॾिजी पियूं, हाणे ख़बर न आहे, पियूं ऐं कचहरी करियूं। जी हा, आऊं कंहिं क़ैदी जे सिलसिले में वियुसि त चई न पोइ तय कंदासीं, तूं मूं वटि अचे। वियुसि, ॿुधायोमांसि किसो। पोइ चवंदा हिन जी फीस घटि में घटि ₹1,00,000 आहे, पर उहे ₹1,00,000 अॼु तो ॾेई छॾिया मूंखे। मूं केस विढ़ंदुसि, पर पोइ मूंखे असिस्टेंट एडवोकेट जनरल हो मसूद नूरानी, उन मना कई त केस जेकॾहिं ॾियणो आहे त पेशेवर वकील खे ॾे, पली साहिब खे न ॾे। त हू वठी कोर्ट में ॾींदो गारियूं फौजियुनि खे ॿियनि खे, नथी त केस ॿुॾी वेंदो। पोइ मूं कोन ॾिनो केस। जी हा, त इन्हनि सभिनी सां रहियो आहियां। अञा बि सुठा वास्ता आहिनि। अयाज़ जी शादी कई हुई त मूंखे घुरायो आई। वियुसि त स्टेज ते असीं कादर मक्सी बि हो, पलीजो बि हो, आऊं बि हुउसि, ऐं ॿियो मुस्तफ़ा कुरैशी बि हो। त नसीर मिर्ज़ा हेठां होको ॾिनो त हिकिड़ो नाकाम अदाकार
ॿ नाकाम अदीब ऐं हिकिड़ो नाकाम सियासतदान, चारई मथे वेठा आहिनि। अच्छा हा तव्हां वेंदो आहे दुश्मनी त कोन्हे, पर आहे बि सवाब मुंहुं ते चई ॾींदा आहियूं। अच्छा मिसाल तौर हुन घंटी वॼाई त घंटी एॾी खवरी या हुजे जो मुंहिंजो त घंटी त का नफ़ी लॻा, मूंखे तूं वठी ॾे। जहिड़ो तूं ॻाल्हाइण में खौर हुअईं तहिड़ी घंटी लॻाई अथई। त इन करे शकर सही ॾींहं जे घारिया मूं बंद में, वसायम वॾ फुड़ा मथे माड़ियुनि में, नीयर मुंहिंजो नींहुं उजारे अछो कयो। लतीफ़ साईं आहे। अच्छा कारी साहब तव्हांखे त मुख़्तलिफ़ वक़्तनि में कमज़ोर वियो, जेलनि में बंदि कयो वियो, पर को अहिड़ो लम्हो बि हुयो जंहिंमें अवां दिलि बर्दाश्ता थी विया हुजो, तमामु अज़ियत वारो लम्हो, अहिड़ो को माना असां सां शेयर करणु चाहियो? साईं अज़ियत वारो न मुंहिंजो जेको दौरु गुज़रियो न सो आर्मी जे क़ैद वारो गुज़रियो, ऐं ख़ुशूसन उहो लम्हो जॾहिं आर्मी जे ऑफिसर साईं जीएम सैद खे गार्ड ॾिनी त मूं कॾहिं तशदुद नाहे कयो। हथनि में हथु करियूं पियूं त मूं उन ऑफिसर खे हणणु चाहियूं त ऑफिसर कंधु कढाए वियो, सिपाही बीठो गॾु अर्दली उनजो मथो फाटी पियुसि। हा पोइ मूं त एॾो तशदुद कयो, मूंखे होश कोन रहियो त मुंहिंजो बि मथो फाटी पियो, मूंखे होश कोन रहियो त छा थियो। उहो मुंहिंजे लाइ अज़ियत वारी घड़ी हुई। जॾहिं जेल में हूंदा हो पोइ अव्हां जा बचड़ा, अव्हां जा जेके माना साईं 78 ताईं त मूं शादी न कई हुई। मुंहिंजो ही भाउ वेठो आहे, हे त नंढड़ा पंहिंजे वालिद साहिब हो, इहे बनी ॿारो कंदा या माल धन थोरो हुन ते गुज़ारो, आणी न चाढ़ी ॾुथ ॾियारे सुम्हरा, असांजो इहो ई शुगुल हूंदो त जेका मिली शुक्र रब जो करे हुन खाई वेंदो। के 70 अछनि जा हैराक ही बि कोन आहे, न के मुंहिंजा ॿार हुआ, पर अहिड़ी का बि शइ कोन थी। ऐं तॾहिं पार्टियुनि में इहो रवाज न हूंदो हो त हुयूं बि ग़रीब, खणी शाहूकार पार्टियूं हुयूं, पीपल्स पार्टी वग़ैरह, उहो कैदियुनि जी सार संभाल न लहंदी हुई। उहे हुन में कैदी जेके हूंदा ख़ुदि खाईंदड़ पीअंदड़ माण्हू हूंदा, वॾी घराणा त पंहिंजे घरां, बाक़ी ॿिया जेके असां जहिड़ा हूंदा, ख़ासि करे जीए सिंध जा, त उन्हनि खे सिगरेट जो पैकेट मुलाक़ात ते अंदरि जेल में मिलण जी बंदिश हूंदी हुई, मुलाक़ात ईंदड़ दोस्त वठी ॾींदा त मिड़े ख़ैर। त बुनियादी शइ इहा आहे त लतीफ़ साईं जो शेर त मूंखे विसरी वियो, हुन में आहे त सामायस त सूर, सर्जस त सूर समायस त सुख, हा सर्जस त सूर समायस त सुख वया, न इहो ॿी तरह त इहे ॿई पूर मूं निमाणीअ नसीब, मूं निमाणी नसीब थिया, इहे ॿई पूर मूं निमाणी नसीब थिया। जी जी त इहा ई सूरत हाल रही आहे। नाज़रीन, असांजे प्रोग्राम निगारियुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते वक़्तु आहे हिकिड़ी मिंट ब्रेक जो, पाण मिलूं था हिकिड़े मिंट ब्रेक खां। वेलकम बैक नाज़रीन। आरिसा साहब, साईं जीएम साहिब सां बि अव्हां रहिया, उन जे दौर खां पोइ शहीद बशीर ख़ान कुरैशी सां वक़्तु कीअं रहियो? साईं बशीर ख़ान सां
साईं जेम्स सां गॾु जेको वक़्तु रहियासीं त मूं सवेरो जेको तव्हांखे हिकिड़ो सिंधी पहाको ॿुधायो त माण्हू जॾहिं घर मोटी वेंदो आहे त माउ हुनजो पेट ॾिसंदी आहे ऐं ज़ाल हुनजो खीसो ॾिसंदी आहे ऐं जीअं सैद माउ वांगुरु हो। अधु राति जो तव्हां वञो त हुन पुछंदो मानी खाधी अथव, तव्हां खणी चओ त हाओ, पर हू महसूसु कंदो त कूड़ थो ॻाल्हाए। पाण वञी वञ मानी ठाराए पाण खणी ईंदो हो। ऐं नथो सवाइ गांधी बि ईअं न कंदो हो। बशीर ख़ान वारो दौर मुंहिंजो ख़ुशगवार न रहियो। सो जेम्स सैद बुनियादी तरह टोटली डेमोक्रेटिक माण्हू हो। तव्हां फ़ैसिलो करे अचो पोइ मूंखे ॿुधायो अची, तव्हांजी कांग्रेस या तव्हांजी जनरल पार्टी जेको फ़ैसिलो करे सो करे अचो, मूंखे ॿुधाए छॾियो। पर बशीर ख़ान वटि ईअं न हो। हू मीटिंग पंहिंजी सहूलियत ख़ातिर रखाईंदो त कहिड़े टाइम जा पहुची सघंदुसि। एजेंडा बि पंहिंजी ठाहे ईंदो। बहरहाल माण्हू में ऐब थियनि था। बशीर ख़ान ॿ खूबियूं, हिकिड़ो त अणथक माण्हू हो। यानी आऊं नथो सम्झां त को सियासी वर्कर एतिरो पंध करे, एतिरो जेको 23 मार्च वारो जेको कयो आहे सफ़र, उनमें जेका ड्यूटी अहिड़ी आऊं सम्झां थो ज़ुल्फ़कार अली भुट्टे 70 जी इलेक्शन में बि न कई। रही ॻाल्हि पोइ घणो वक़्तु असां गॾु हली न सघियासीं। ऐं बुनियादी तरह मिज़ाजनि अदम तशदुद ऐं गांधीइज़म जो पैरोकार रहियो आहियां। सैयद बि उनजो ई पैरोकार हो। जी हा। ऐं मुंहिंजा पसंदीदा मुफ़क्किर अलॻि शइ थी, पर सियासतदान जेकॾहिं को पसंदीदा हो त उहो नेहरू ऐं जेम्स सैद हुआ। जी हा। अच्छा आरिफ साहब, क़ौमी तहरीक में जेके धड़ा आहिनि, मुख़्तलिफ़ धड़ा आहिनि, मुख़्तलिफ़ हींअर थी वियूं आहिनि, धड़नि जी सूरत में तंज़ीमूं थी वियूं आहिनि, इन मां सिंधी क़ौम खे सिंधी खे नुक़सान? सिंधी क़ौम मसइलो धड़नि सां माण्हू घणा आहिनि। मसइलो अवाम जो। अवाम धड़नि सां गॾु घणा आहिनि। नाला केतिरा आहिनि। कमर भट्टी सां गॾु घणा माण्हू आहिनि। ख़ालिक जुनेद सां गॾु घणा माण्हू आहिनि। ॿिए सां गॾु घणा माण्हू आहिनि। नाला त रखियो वेठा आहिनि, पर उहो पंहिंजी ईगो ऐं अना जे करे या लीडरशिप जी ख़्वाहिश जे करे हर को अलॻि वेठो आहे। इन्हनि जे अंधी जहिड़ी सावरनि तहिड़ी मेके, जहिड़ी माइटनि में तहिड़ी सावरनि में। जेकॾहिं अलॻि वेठा आहिनि तॾहिं बि साॻी ॻाल्हि आहे, जेकॾहिं गॾु थिया तॾहिं बि साॻी ॻाल्हि आहे। तव्हां छा पिया महसूसु कयो त ईंदड़ जेको सिंध जो नसुल आहे उहो केॾांहुं पियो वञे? ईंदड़ नसुल फ़िलहाल त वञे पियो टीवी कल्चर जा। अच्छा। जी हा। आऊं त हाणे ड्रामा ॾिसंदो आहियां, कॾहिं कॾहिं घर पियो आहियां त पर मूंखे न वणंदा आहिनि। आरिफ साहब, तव्हां जॾहिं माना जुंग हुया, जवान हुया, हींअर उहो अरसो कटियईं, पीढ़ी वारे अरसे में अची पहुता आहियो, असीं महसूसु पिया कयूं अकेला अकेला, तन्हा तन्हा। अयाज़ जे हुन शेर जा मेले में तूं तन्हा तन्हा कंहिंखे ॻोल्ही थो। हा, इहो त मूं तव्हांखे अॻु में ई ॿुधायो हो त सोभे ज्ञान चंदाणी चयो त अयाज़ अज़ीम हो, पोइ अज़ीम तर थी वियो ऐं हाणे अकेलो आहे। हाणे जेका वाकई मूं वटि उहे दोस्त बि कोन रहिया आहिनि। सभु कंहिं पंहिंजी वाट वरिती। कुझु मुख़लिस साथी आहिनि, उहे हलनि था पिया, या कारकुन लॾो आहे।
उनखे वरी एतिरी सियासी सम्झ ऐं शौर कोन्हे, उनजे करे आरिसा साहब अवां जेका ज़िंदगी गुज़ारी या अवां जेका जिदोजहद कई, जाखोड़ कई, अवां सम्झो था त अवां कामयाब विया या के हसरतूं आहिनि के साईं मतिलबु हिन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे ज़ाती कामयाबी, ॿी हूंदी आहे क़ौमी कामयाबी। त ज़ाती तरह आउं सम्झां थो त हिकु ॿाराड़ी जो माण्हू, हिकिड़े हारी जो पुटु, उहो माना इंटरकॉन्टिनेंटल या होटल में वञी सेमिनारनि में शरीक थिए या सदारत करे, इहा ज़ाती कामयाबी आहे। पर जंहिं मक़सद लाइ शरीक थियासीं, यानी क़ौमी तहरीक खे अॻिते वठी वञण या उनखे कामयाबु करणु, उन में अञा कामयाबु न थिया आहियूं। अवां अस्पताल में विया जॾहिं अलाह साईं अवां खे वॾी हयाती ॾींदो, वॾी जमात ॾींदो, पर अवां सम्झो था त का अहिड़ी ॻाल्हि जेका थियणी रहिजी वई आहे, जेका तव्हां पंहिंजी ज़िंदगी में मुकमिल न करे सघिया? न, मूंखे इहो ई आहे त माना उते साफ़ ई ईंदा हुआ त पुछंदा हुआ त तव्हांखे दफ़न किथे कजे। मूं चयो ही पुछण नथा अचनि, बल्कि क़बर जो नक्शो खणी था अचनि। ही मिज़ाज पुरसी करणु, दुआ करणु कोन था अचनि, बल्कि क़बर जो नक्शो खणी था अचनि। तव्हांखे दफ़न किथे कजे, माना आसरो लाहे वेठा आहिनि। ऐं किन जा त प्रोफाइल ठाहियो रखियो वेठा आहिनि। हा, जॾहिं मरी वेंदो तॾहिं शाये कंदासीं पंहिंजे अख़बार में। त इहा घड़ी मूंखे ॾाढी हैरतनाक लॻी। ऐं ॿियो त घणो करे आउं बेहोश रहियुसि, केरु आयो वियो उनजी बि मूंखे यादगिरी न आहे। कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो आख़िर में पंहिंजे ॾिसंदड़नि जे लाइ, पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ, सिंधी क़ौम लाइ? आउं इहो ई चवंदुसि त ॻाढ़ा गबरू सिंध जा, तूं ई मुंहिंजो ख़्वाब, तूं ई आहे जवाब सदियुनि जे सुवाल जो। त सिंध नौजवान ते फ़ख्र कयो आहे, कंदी, ऐं उहे ई इन जी तक़दीर तब्दील कंदा। ठीक है, मां करदेम शुमा, मां करदेम शुमा हज़र बि कुनैद। असां जेकी कुझु कयो, हा, असां जेकी कुझु कयो, पर तव्हां एहतियात सां कदम खणो, सोचे सम्झायो। इहो ई पैगाम ॾियण जो चाहियां। वॾी महिरबानी अब्दुल वाहिद आरिसा साहब। नाज़रीन, वाक़ई कंहिं सियाणे सच चयो आहे त हमेशह वॾनि घरनि में नंढा माण्हू पैदा थींदा आहिनि, ऐं नंढनि घरनि में वॾा माण्हू पैदा थींदा आहिनि। उहे अज़ीम हूंदा आहिनि ऐं अमर थी वेंदा आहिनि। तारीख़ जे सीने ते छाप पवंदी, हमेशह अमर थी वेंदा आहिनि। अॼु असीं उन ज़िंदा दिल अमर किरदार वटि मौजूदु हुयासीं। अब्दुल वाहिद आरिसा साहब सां कोशिशि कईसीं त हुनजी जेकी सारोणियूं आहिनि उहे पाण वटि सांढे सघूं, ऐं कंहिं हद ताईं असीं सम्झो कामयाबु वियासीं। पर वक़्त जी सितमज़रगी सां असां वटि वक़्त जी कमी आहे। तंहिं हवाले सां असीं पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप था कयूं। उमेद त असांजो ही प्रोग्राम मारूअड़ा धरती जो अज़ीम माण्हू असां सां मौजूदु हुयो, असीं उन सां मौजूदु हुयासीं। उनजी पखड़नि में, उनजी आसन ते, उनजी अंगण ते असांखे दिलि सां मोहबत ॾिनी, चाहत ॾिनी। पंहिंजे महिरबान मुजीब रहमान मशहूरी खे इजाज़त ॾींदा असीं कोशिशि कंदासीं त धरती जे अहिड़नि किरदारनि सां अव्हांजी मुलाक़ात करायूं, उन्हनि जी ज़िंदगी बाबति उन्हनि जे सालनी खे अव्हां ताईं पहुचायूं, अव्हां चाहींदड़नि ताईं पहुचायूं, ऐं उन्हनि खे पंहिंजे कैमरा जे ज़रिए उन्हनि जी हयातुनि जा पल गुज़ारियल लम्हा महफ़ूज़ करे सघूं।